ओॾे पर ॿियनि मुल्कनि जी त ख़बर कान्हे न उते छा कहिड़ा वणनि चाहिनि हे जेको पाण न ॾिठो हूंदो घुरी घुरी हुनखे त मिलंदो अलाह साईं फरमाए माना बसि बसि भला हे बि न्याय हाणे रब साईं थो फरमाए चए साईं ॾे हे बि न्याय साईं ॾे हे बि न्याय हे साईं ॾे हदीस पाक में चए थो दुनिया जे जहान जे 3 ॾींहंनि 3 रातिनि में बराबरि अलाह हुनखे चवंदो हे ॾियां हे वाहो कंदो वेंदो हे ॾियां हे वाहो अॾे 3 ॾींहंनि 3 रातिनि बराबरि एतिरो वक़्तु हाणे बराबरि साईं हाणे बसि अलाह ताला फरमाए त हाणे इहो त हिकु भाङो थी अहिड़ा 10 भाङा ॿिया बि ॾींदोमांइ अहिड़ा 10 भाङा ॿिया बि ॾींदोमांइ फरमाए त इहो उहो जन्नती हूंदो जेको आख़िरी जन्नत में वेंदो इन खां सभु ॿिया मथे ई मथे हूंदा मथे 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 अलाह खां दुआ त अलाह ताला तव्हां असांखे अहिड़े अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जो अलाह तबारक ताला राज़ी हुजे रज़ा जी जाइ जन्नत मिले क़बर अलाह ताला जन्नत जे बाग़नि में जो बाग़ बणाए तव्हां असां सभु वेठा आहियूं न अॼु हिते गॾु वेठा आहियूं पर सुभाणे हिकिड़ो वेंदो 2 ॾींहं ॿियो वेंदो 5 ॾींहं ॿियो वेंदो 5 साल ॿियो वेंदो वेंदासीं की रहंदासीं हिते केतिरा हुया विया ॻोठ जो नाम छा आहे अब्दुल वाहिद माछी अब्दुल माछी सां मशहूरु आहे उन जा पुट आहिनि उनजा पुट हूंदा त हूंदा जहान अॻिते आहे दुनिया जो जहान रहण जो जहान न आहे अमल जो जहान आहे अमल जो जहान आहे पोइ क़बर जो जहान बरज़ख जो जहान हितां शुरू थियो पाण फरमाईंदा अल क़बर अवल मनाज़िल में मनाज़िल दुनिया आख़िरत आख़िर मनाज़िल में मनाज़िल दुनिया फमन नजा मिनो फमा बादू ऐसरो मल्लम यंजो फमा बादू अशद क़बर दुनिया जी मंज़िलनि में जो पोई मंज़िल आहे इंसान जी वञी करे मोह क़बर में पूरी आहे हाणे दुनिया में जो वियो पोई मंज़िल आख़िरत जी मंज़िल पहिरीं मंज़िल आहे हितां छुटो त छुटो वेंदो हिते फाथो त फाथो वेंदो बेनिमाज़ी जे लाइ ॾाढी ॾुखियाई आहे अलाह ताला छा असांजे बचनि ॿारनि नंढनि वॾनि खे पाण खे निमाज़ जो पाबंद बणाए निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए हदीस पाक में अचे थो जॾहिं बाने खे क़बर में पूरे अचनि था पोइ उनखे मलाइक उथाए था वेहनि मरबुक आहे न हदीस पाक में 3 साल थींदा मरबुक दुनिया में जहिड़ो बि वक़्तु हुजे अधु राति हुजे मंझराति हुजे उथाईंदसि बि जल्दी हदीस पाक में अचे थो जी मयत खे माण्हू कांधी पूरे अञा पुठी मस ॾींदा आहिनि त मलाइक उथाए वेंदो हुन जे जुती जा चीख कट बि ॿुधंदो आहे जुती जा चीख कट माना हो बसि पोइ अची मलाइक पुछंदो मरबुक होॾे सिज हुनखे नज़र दो मयत हर मयत खे नज़र दो लहण जी सूरत में हर मयत खे हो चवंदुसि मरबुक हे चवंदो दऊनी ओसली छॾियो दादा मूंखे सिज थो लहे मां निमाज़ त पढ़ां हो चवंदो मरबुक हो अलाह ताला जे तरफ़ां ऐलान थो मलाइको मानो मूंखे हिते बि नथो छॾियोसि छॾियोसि माफ़ कयो भाउ निमाज़ अहिड़ी शइ रोज़ माशर के जा गुदाज़ ॿुध अवली पुरस जे निमाज़ क़यामत जे ॾींहुं पहिरियों पुछा निमाज़ जी थींदी उहो जो निमाज़ हूंदसि त पोइ अॻिते पाण फरमाईंदा त पोइ अलाह तबारक ताला आसानी कंदुसि आसानी जो मतिलबु इहो आहे इहो बि आहे
त जेकॾहिं हुनखे का ग़लती सलती हूंदी त निमाज़ जी बरकत अलाह माफ़ करे सघंदो। निमाज़ अहिड़ी शइ आहे, पाण बि पढ़ो पंहिंजे बचड़नि खे पढ़ायो। घर अलाह जे नाले सां, अलाह जे नाले जे नूर सां, क़ुर पाक जे आवाज़ सां, क़ुर पाक जी तिलावत सां घर खे रोशन कयो, हुनजे घरनि में बरकत अचे। अॼु बेबरकती असां वटि छो आहे? निमाज़ जो पासो छॾियोसीं, क़ुर पाक जी तालीम जो पासो छॾियोसीं। छोरो आहे छोरी आहे, झंगनि में स्कूल निकिता आहिनि, हर हिक खे किस्तो गिची में पियो आहे, हणो होॾे हणो होॾे, सभु होॾे भॼ भॼा। हाणे त साईं इंजूज़ जा स्कूल निकिता आहिनि, उन्हनि त का थोरी घणी का ॻाल्हि दीनी किताबनि में अंग्रेजी में हुयूं, उहे ड्राराए छॾियूं अथऊं। उहो पंहिंजो जेको आहे वरी उहो मज़मून काफ़िरनि वारा विधा अथऊं। वरी उन्हनि खे पघारणा ॾियनि था। मुस्लमान असां दुनिया जी कढ लॻी पिया आहियूं, असां दुनिया खे छा कंदासीं? अलाह जे नाले जे बराबरि का आहे छा? हदीस मां हज़रत साईं जो फ़क़ीर हूंदो को मुड़ुस आहे त मूंखे ॾसजो, न आहे त मां वेठो ॻाल्हायां थो जेतिरी ताईं अलाह तौफ़ीक़ ॾिनी। हज़रत साईं हमादुल्लाह नवर अल्लाह मरकज़ फ़क़ीर हूंदो, सचल फ़क़ीर नालो हुंदो। उनजी 122-23 साल उमिरि, सभु कुझु सलामत हुओ, दीद ॾंद कन ऐं उहो सभु कुझु। बुज़ुर्गो वॾो बुज़ुर्ग हो, मां उनजी सोबत में वेंदो हुउमि। पोइ मां सां ॻाल्हि कई, ॻाल्हि त डिघी आहे। त आख़िर में जॾहिं असांजा ॾाढा बीमार हुया, पोइ मूंखे सॾाए करे अकेले खे सॾायऊं घर में, ॿियो कोई बि कोन हुजे, हिकु मां। पोइ मूंखे जेके ॾिनऊं मोल साहब लफ़्ज़ मूंखे ना चोटी सां भरियऊं। पोइ मोकिलाए, मां रोई करे मोकिलायुमि, इन करे जो मां सम्झा पियो त अॼु सुभाणे जा महिमान आहिनि। मां एतिरो रुनुम जो साईं बि रोई पिया, हाणे ॿई रोऊं पिया, भाकुर पिया मोकिलाए। 2-3 क़दम अॻु में अॻिते हलियुमि, वरी सर कयो, पुट सचल हेॾे आहे, मोटी मां जी साईं। पुट सचल हे अलाह जो जहान केॾो वॾो आहे, ओन आसमान सिज उभिरे थो वरी लहे थो, जिते आसमान खोटो सारो जहान, इहो को सोन सां भरे ॾे, ख़्याल में ॻाल्हि करियो, सोन सां भरे ॾे, चोटी उन जी आसमान ते लॻी, सारो जहान। पोइ चवे साहु खणूं था वेठा न, तव्हां सां वेठा आहियूं, साहु खणूं था कोन था खणो? पोइ चयो त हिकिड़ो साहु अलाह जे नाले खां ख़ाली कढ त इहो सोन ॾियां, इहो सौदो न कंदासीं। पोइ किथे असां तव्हां बीठा आहियूं, सारी हयाती ग़फ़लत में गुज़ारे छॾी, अलाह जो नालो वठूं था। जंहिंखे अदा क़दुरु हो, जंहिंखे ख़बर हुई, पाण बि अलाह जो नालो वठी विया, ॿियनि खे बि अलाह जो नालो सेखारे विया। अलाह खां दुआ त अलाह ताला